नाज़रीन हेडलाइन सां वठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पनो आकिल वेझो तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल सवारनि खे चिभाटे छॾियो। हादसे में सकरन वासी 3 ॼणा मौके ते ई फौत थी विया। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। पने आकिल वेझो रोड हादसो पेश आयो आहे। रोड हादसे में सकरन वासी 3 ॼणा थॾे ते ई फौत थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। पने आकिल वेझो रोड हादसे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पने आकिल वेझो तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल सवारनि खे चिभाटे छॾियो। हादसे में सकरन वासी 3 ॼणा मौके ते ई फौत थी विया। हादसो पेश आयो आहे पनो आकिल वेझो तेज़ रफ़्तार ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में, जंहिंमें सकरन वासी 3 ॼणा मौके ते ई फौत थी विया। जी नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। पने आकिल मां जिथे तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो ऐं हादसे में सकरन वासी 3 ॼणा थॾे ते ई फौत थी विया।